راڌڻ में शिया उलमा क़ाउंसिल पाकिस्तान राधण طرفان متحده مجلس अमल जे प्लेटफॉर्म ते फलस्तीन जी हिमायत ऐं इसराइल जे ज़ुल्मनि ख़िलाफ़ एहतिजाजी रैली रेलवे फाटक खां कढी वई, जेका शाही बाज़ार खां थींदी हुसैनी चौक ते पहुती, जिते मुख़्तलिफ़ तंज़ीमुनि जे अॻवाननि पिणु ख़िताब कयो, जंहिंमें जमियतुल उलमा फ़ी जे अॻवान हाफ़िज़ मोहम्मद हाशिम जतोई तिलावत कलाम पाक सां शुरूआत कई। इन मौक़े ते जमियतुल उलमा इस्लाम जे कारी हाफ़िज़ नज़ीर अहमद बिरोही, वेटरन ऑफ पाकिस्तान सिंध जे अॻवान मोहम्मद याकूब शहरी इत्तेहाद राधण जे अॻवान एडवोकेट एजाज़ मिस्त्री जामरी मर्चेंट एसोसिएशन जे अॻवान मज़हर अली चांडियो, ह्यूमन राइट्स पाकिस्तान जे अॻवान कुर्बान अली जामरी ऐं मेज़बान तंज़ीम शिया उलमा काउंसिल जे अॻवान फ़क़ीर साबिर हुसैन राधण ऐं ॿियनि पिणु ख़िताब कयो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।